नाज़रीन खबरें नए अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। खैरपुर रिपोर्टर अब्दुल रज़ाक शरपीर ॻोठ लॻोट शाहन खान लाशारी जोरेवासी नौजवान एहसान अली वल्द मोहम्मद खान जलबानी तालको किंगरी ज़िलो खैरपुर मीरस जो पंहिंजे सावरनि ख़िलाफ़ पाकिस्तान प्रेस क्लब रानीपुर अची दाईंदे चयो त मां 5 महीना अॻु नादिया लाशारी सां कराची सिटी कोर्ट में निकाह करे शादी कई हुई। नादिया जा वारस रज़ामंदी ॾेखारे मुंहिंजी घरवारी खे पंहिंजे घर वठी विया। उन खां पोइ मूंसां ठगी करे मूंखे मुंहिंजे घरवारी नादिया लाशारी वापसि नथा कनि ऐं मुंहिंजे सिर जा दुश्मन बणिजी विया आहिनि, जिन में मुंहिंजी घरवारीअ जो चाचो ख़ादिम हुसैन लाशारी, अली बख्श लाशारी, आशिक लाशारी, ख़ुदा बख्श लाशारी, मुल्ला मोहसिन लाशारी मूंखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुंहिंजी घरवारी खे 3 महीननि जो पेट भी आहे। हिन IG सिंध गुलाम नबी मेमन, DIG सखर पीर मोहम्मद शाह, SSP खैरपुर समेत आला अख्तियारनि खे अपील कंदे जो त इंसाफ़ ॾिनो वञे। अपील तो क्या इंसाफ कयो, मूंसां कोई इंसाफ नथो थिए। मुंहिंजी घरवारी वठी आहे घुमाइण जे हिसाब सां ख़ादिम लाशारी ऐं जेका हुनखे टियों महीनो पेट बि आहे साईं। उन मूंखे बि हाणे जेका मां फ़ोन ते राब्तो थो कयां या वञा थो, मूंखे मारण जी धमकियूं था ॾियनि, मूंखे वापसी नथा ॾियनि साईं। जेको आहे मूंखे एतिरो इहो बि ख़तरो आहे त मुंहिंजी घरवारी खे बि मारे छॾींदा, क़तलु करे छॾींदा। SP साहब तुझे क्या मुताबिक़ उनके मुताबिक़ मुझे इहो यार मूंसां इंसाफ़ कयो। मां ग़रीब मिस्किन आहियां साईं, कोई न आहे मुंहिंजी दाव हलाइण वारो।